न्यूज़ लकी गुलाम शाह। नाज़रीन, शाहपुर चाकर में कोरोना वायरस बाबत आगाही ॾियण सां गॾोगॾु समाजी अॻवान पारां मास्क विराया विया। इन हवाले सां पेश आहे शाहपुर चाकर मां धरती टीवी जे रिपोर्टर आशिक हुसैन झुलण जी हीअ रिपोर्ट। कोरोना वायरस जो है सो पूरी दुनिया में पकड़जी चुको है, पाकिस्तान में भी पकड़जी वियो, खासकर सिंध जो है ना, सिंध में हिन जा जो सो मरीज़ तमाम घना ज़ाहिर थिया आहिनि। असां हुकूमत त पंहिंजे हिसाब सां उपा वठे पई, पर असां भी हिते यानी कि शहरी लेवल जे सतह ते असांजा सोशल वर्कर आहिनि, सूफ़ी अंबडहरी, उस्ताद साले झुलण, ऐं असां पंहिंजी मदद पाण तहत जो सो घरनि में असांजी माइरनि भेनरनि हथनि जा मास्क ठाहिया आहिनि, छो जो हिते मास्क मार्केट में दस्तियाब ई कोन आहिनि, ऐं जे दस्तियाब आहिनि तमामु महांगा पिया मिलनि। असांजी माइरनि भेनरनि ॾींहुं राति हिकु करे उहे मास्क तयारु कया आहिनि ऐं असां उहे अवाम में वंडाया आहिनि। साबुण भी अवाम में वंडा आहिनि। उन्हनि खे आगाही ॾिनी आहे त कोरोना खां बचण लाइ सफ़ाई सुथराई जो तमामु घणो ख़्यालु रखनि, पंहिंजो शहर, पंहिंजूं घिटियूं, पंहिंजा घर उहे साफ़ रखनि, ऐं ख़ासि करे जेके निढा ॿार आहिनि उन्हनि जो तमामु घणो ख़्यालु रखनि, उन्हनि जी सफ़ाई सुथराई जो, उन्हनि जे खाधे पीते जो तमामु घणो ख़्यालु रखनि, ऐं उन्हनि खे गदलाइण खां या गटी में खेॾण खां बचाइनि। अहिड़े तरीक़े सां असां सफ़ाई सुथराई रखे ई जो सो इन कोरोना खां जो निजात हासिल करे था सघूं, इन खिलाफ़ छेड़े कामयाबी माणे था सघूं। ही जो ताज़ो ही जो सो सिंध में जो कोरोना वायरस वारो इशू हलियो है, सो इन में काफ़ी जानी जो नुक़सान थियो है। उन तहत जो सो हिकिड़ी मुहिम हलायूं पिया है पूरी सिंध में, ख़ासि करे गवर्नमेंट सां गॾिजी करे असां शहरवासी, इलाइक़े वासी या पाड़े वासियुनि जो इहो ई फ़र्ज़ु आहे त असीं इहा शइ जेको आहे सो हर माण्हू ताईं पुॼायूं, छो जो असां वटि अवेयरनेस तमामु घटि आहे हिते माण्हुनि वटि न। उन अवेयरनेस जे तहत असां जॾहिं हिते मास्क वग़ैरह वठूं पिया हुते बाज़ारनि में, त उहे असांखे तमामु महांगा मिलनि। हींअर असां पाण पंहिंजे तहत जेको आहे सो हथ जा मास्क ठाहे उहे हींअर असां डिस्ट्रीब्यूट कया आहिनि असां पंहिंजे इलाइक़े में। पर अलाह इन कम खे असीं अॻिते वधाईंदासीं, इहो उहे असांजी अपील आहे हिते जे अवाम खे, ऐं ख़ासि करे सिंध वारनि खे, त हिन मुहिम खे वधि खां वधि हलाइनि, माण्हुनि में अवेयरनेस ॾियनि, छो जो एहतियात जेको आहे सो इलाज खां बहितर आहे। ख़ुदा न ख़ासिता सुभाणे इहो मसइलो असांजा थी बि सघे थो, इन खां सुठो आहे अॻु में जेको आहे सो एहतियात कजे। सो इहो बि माना पंहिंजे पंहिंजे घरनि में, पाड़नि में जिथे वञनि उते वञी पंहिंजो जेको इहे हथ जा ई मास्क ठाहे माण्हुनि ते पुॼाइनि, माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस ॾियनि त हथ साफ़ कीअं कजनि, कीअं सफ़ाई कजे, कीअं सफ़ाई सुथरी पाड़ो, घर, मोहल्लो इहो साफ़ रखणु घुरिजे, त इनशा ताला असीं हिन बीमारी खे पोइ जड़ मां कढी छॾींदासीं। अॼु साईं असां नंढो हिकिड़ो प्रोग्राम कयो त बाबा माण्हुनि में सुजागी पैदा कयूं, इन करे असां ही पंहिंजे हथ जा मास्क ठाहिया जीअं त बाज़ार में अवेलेबल न आहिनि, ऐं असां घटि में घटि 200-250 माण्हुनि खे साबुण बि फ़राहम कया ऐं मास्क बि पाराया। माण्हुनि खे आगाही ॾिनी त तव्हां पंहिंजो मुंहुं ढकियो, साबुण सां हथ धो, ऐं ॿियनि में बि आगाही अची वञे। पंहिंजे घर में ॿारनि बच्चनि खे सभिनी खे सम्झाईंदा रहो त बाबा अॼुकल्ह कोरोना हले पियो, इन करे इन खां हिफ़ाज़त लाज़मी आहे, मास्क पायो ऐं कोरोना खां पाण बचायो। कोरोना ऐं मास्क इहे वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, शहर में जेके पंहिंजे वेठा आहिनि पाड़े मंझि, ऐं इहो शाबाश साहब असांखे पाड़े वारनि माण्हुनि साथ ॾिनो आहे, नातो गुज़ार सभिनी, ऐं उस्ताद साले जो मां तमामु घणो शुक्रियो अदा थो कयां। हाँ जंहिं ऐं तुंहिंजो शुक्रियो थो अदा कयां जो तावन कयो आहे पाड़े, ऐं वधीक मां वरी मुबारक ॾींदुमि मुंहिंजी भेनर माइरुनि खे जंहिं राति ॾही हीअ माना हिकिड़ो सिबियो आहे ऐं महिनत कई, ऐं अलाह उमेद आहे ख़ुदा ख़ैरु कंदो, जहाँ असांखे मिली आहे त सुभाणे परीअ खां असां जेके वॾा ॻोठ आहिनि ॿारड़ीअ मंझि असांजूं माइरूं भेनरूं वेठियूं आहिनि, वरी उते शुरू थींदासीं, उते ई ॼण वेंदासीं, जहिड़ो असांजो हाल आहे साबुण थिया इहे माना को इहे बि उते ॼण वेंदासीं, ऐं अलाह मालिक ख़ुदा ख़ैरु कंदो त इहा बीमारी वेंदी हली। ऐं थोरो तावण जी ज़रूरत आहे, ऐं माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो त भाई साबुण सां हथ धोई मानी खाओ, तॾहिं बि ॾींहं मंझि 2-3 चकर। नाज़रीन, हाणे वाक़ई आम ख़बर खां आगाह कंदासीं कंबर मां, जिथे कंबर में अफ़सोसनाक